तो मां तव्हांखां माफ़ी वठां थो। माफ़ी वक़्तु जेको वठंदो आहे न उहो अञा बुर्दबार हूंदो आहे। अलाह साईं हुनखे माफ़ कंदो आहे। मां माफ़ी 10 दफ़ा चवंदो, 100 दफ़ो चवंदो, दुनिया जे साम्हूं चवंदो मां माफ़ी वठंदुमि, पर मां कंहिंजी दिलि आज़ारी न कई आहे। तव्हां पूरी सिंध मुंहिंजी दिलि आज़ारी कई आहे। मां तव्हांखे मश्किरियूं कयां, मां खिलायां, तव्हांखे मोटिवेट जूं वीडियो ठाहियां, तव्हां मूंखे रिस्पॉन्स में रिटर्न में मूंखे हीअं था ॾियो, हेड़ा जुमिला था ॾियो। अॼु ताईं ज़िंदगी में मूंखे 6-7 साल थिया आहिनि मां हिन सोशल मीडिया ते आयो आहियां। हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे ॿुधायो त मां ॻाल्हि तव्हांखे लफ़्ज़ हे ॻाल्हायो आहे, ऐं तव्हां जेको असांखे जेके गालियूं ॾियो था, लफ़्ज़ कढो था, छो? तव्हां इज़त वारा आहियो, असां इज़त वारा न आहियूं। तव्हांखे एॾो था सपोर्ट कयूं, ॻाल्हायूं, कचहरियूं कयूं, कंपनियूं कयूं, रोडनि ते घुमूं, हे तरीक़ो आहे? पंहिंजे हक़ लाइ त ॻाल्हायो, कुझु त कयो। तव्हांजे शहर में गैस आहे, उहा गैस बंदि पई आहे, जंहिं महिल मर्ज़ी पवनि खोलनि, जंहिं महिल करे, छा कंदो? कयो न पंहिंजे लाइ, उथो न, आवाज़ उथारियो न, कॾहिं उथारंदव? उन्हनि माण्हुनि जे बंगलनि ते वञ, असां तोखे वोट ॾिनो आहे, असांजे घर में परेशानी आहे, असांखे तकलीफ़ आहे, असांखे रोज़े रखण महिल बिजली कोन्हे, गैस मानी बचाइण लाइ गैस कोन्हे का, असांजे अस्पताल में दवायूं कोन्हनि, असां काॾे वञूं? पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हायो, धूड़ विझो मुंहिंजे मुंहं खे, मां कुझु बि न कयो आहे। खुदा जो वास्तो तो ॿिए जे लाइ भलो सोचो, ग़लति न सोचो। वेही मोबाइल इन लाइ न आहे हे हेड़ो आहे, हे माउ जो, हे भेण जो, ग़लति लफ़्ज़ इहे न ॻाल्हायो। अॼु ताईं असां कंहिंखे लफ़्ज़ न कढियो आहे। पूरी मोबाइल तव्हांजी सोशल मीडिया अॻियो पई आहे, हिकिड़ो लफ़्ज़ कढी ॾेखारियो। मां पूरी सिंध जे लाइ रोनो, आमड़नि लाइ, भेनरुनि जे लाइ दुआयूं घुरियूं आहिनि, मां दुआयूं घुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ। उहे मुंहिंजूं वीडियो छो नथा वायरल कयो? उहे इन ते वीडियो पयूं अथव, उहे वायरल छो नथा कयो? अची छिता थियो, सिंध जा एॾा इशूज़ आहिनि, उन्हनि ते ॻाल्हायो ई नथा। वरी बि मां माफ़ी वठां वठो, हिकु दफ़ो न 10 दफ़ा माफ़ी वठां वठो, मां माफ़ मूंखे कयो। मां कंहिंजी जेकॾहिं दिलि आज़ारी कई आहे, माफ़ी ॾे। पर मां वरी बि तव्हांखे, मां अॼु बि मां पंहिंजे अलाह खे हाज़िर नाज़िर ॾेई खे जवाबु ॾियां थो त मां उन शख़्स सां मुखातिब हुउमि त तूं नमाज़ पढ़े थो, त रोज़ो रखियो थी, त हुनजे लाइ दुआ घुर, क़बूलियत जी जाइ आहे। त मां उनखे थो चवां, अची तव्हां चयो आहे त दस्तरखान ते माण्हू बुझा थो, गामो बुझा थो ॾे, कहिड़ो दस्तरखान, काथे हो बुझो, ॾेखारियो, छो न तव्हां वीडियो कढो न, दुनिया मूंखे ॾिसे थी, वीडियो उहो ॾेखारियो। कंहिंखे मां हीअं करे हीअं परे खां हीअं करे, हे त हथु मुंहिंजो बंदि आहे, हीअं करे काथे कयो हुजे, उहो मूंखे ॾेखारियो। उते सेकंड जी एडिट कयां थो, शैतान खे मां जेको बुझायां थो, उते एडिट करे तव्हां मूंखे अलाए छा छा था कयो। तव्हां असांखे ख़ुदा जो कसम आहे, पंहिंजे लाइ भलो सोचो, पंहिंजी औलाद लाइ भलो सोचो, हिक ॿिए जी मदद कयो, हिक ॿिए जे कमु अचो, मूं ते न ॻाल्हायो। मां तव्हांजा मसइला हल न कंदुमि, पंहिंजा मसइला तव्हांजा हल तॾहिं थींदा, सभु गॾु थींदव। पाण में मुतहद थियो। हे जेको दुनिया खे मैसेज ॾियूं था न, ख़ुदा जो कसम आहे, असांजो माण्हू हर को सिंध खां नफ़रत करे थो, त सिंधी माण्हू इहे चोरियूं करनि था, माण्हू फुरनि था, अगवा करनि था, धाड़ेल करनि था, माण्हू को माण्हू महफ़ूज़ न आहे। इहा असांजी सिंध ईअं हुई, पंहिंजे पीरनि खां, अबनि ॾाॾनि खां, पंहिंजे अमड़नि खां पुछा कयो, असां अॻे ईअं हुयासीं, असां मोहबत ई हुयासीं।